सिंधी ग्रामर सिखूं सरदार कन्नड़। अॼु जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे इस्म। गुज़िरियल क्लास में पाण ॻाल्हाइण जा 8 क़िस्म पियासीं ऐं अॼु पाण सभिनी क़िस्मनि जे हिकु हिकु तरतीबवार ऐं हुन क़िस्म जे क़िस्मनि खे पढ़ंदासीं। उहो पहिरियों नालो आहे इस्म। इस्म छा आहे ऐं इस्म जा क़िस्म कहिड़ा आहिनि उन्हनि सां पढ़ंदासीं। इस्म जंहिंखे अंग्रेज़ी में नाउन चइबो आहे। हाणे सभ खां पहिरीं त कंहिं बि नाले सां वारी शइ, कम, हालत ऐं ख़ासियत खे इस्म चइबो आहे। हिन काइनात में, हिन दुनिया में जेके बि नाला आहिनि उन सभिनी नालनि खे असीं इस्म चवंदा आहियूं ऐं जेके बि नाला आहिनि उहे हिन 6 कैटेगरियुनि में विरहाया वेंदा आहिनि। पहिरियां बि कंहिं मिसाल खणंदा हलूं। नालो माण्हू जो नालो आहे उमर, ठीकु आहे। हाणे नालो माण्हू जानवर नाले में फ़क़ति असां माण्हुनि खे इस्तेमालु कंदा। पोइ आहे साह वारे। हाणे साह वारे में पखी, जीत, वण, ॿूटा सभु अची वञनि था जेके बि साह खणंदड़ आहिनि इंसाननि खे छॾे करे। छो जो हिते इंसान लाइ अलॻि हिकिड़ो नालो इस्तेमालु थियो आहे। बाक़ी जेके आहिनि जेके बि साह खणंदड़ आहिनि सभिनी खे असां हिन कैटेगरी मां साह वारे। जीअं मिसाल शींहं, बकरी, बबुर बि इस्म आहे ऐं टिंडण वग़ैरह। वरी जेकॾहिं शयुनि में अचूं त शयुनि में कुर्सी, टेबल, भिति, खंभो, बोर्ड, कार। छाकाणि जो इहे शयूं आहिनि न हिकिड़ी गैर जानदार शयूं आहिनि। इहे साह न आहिनि खणंदियूं, इहे हलंदियूं न आहिनि, इहे चुरंदियूं न आहिनि। हिननि खे जेसि ताईं फोर्स न ॾिनो वेंदो, जेसि ताईं हिननि खे अॻियां न कयो वेंदो, जेसि ताईं हिननि ते का एनर्जी ख़र्च न कई वेंदी, का ताक़त ख़र्च न कई वेंदी, तेसि ताईं उहे शयूं हलंदियूं कोन्हसि, अॻियां न वधंदियूं। बेजान शयुनि में इस्तेमालु कंदा आहियूं ऐं शइ जेका बचे उहे सभु बेजान शयुनि लाइ इस्तेमालु थींदो आहे। मिसाल कार, कुर्सी, भिति वग़ैरह। उन खां पोइ आहे पाण वटि कम। हाणे जेके बि असां कमु कंदा आहियूं उहे बि इस्म हूंदा आहिनि। हाणे हालतूं जेके हूंदियूं आहिनि, हालतूं, ख़ासियतूं, मिठाई ऐं सुठाई, सियाणप, चरियाप, झंग, अमुन, वाढो, राज़ो, इहे हुनर जेकॾहिं इहे कम आहिनि। छो त सभिनी खे पाण इस्म चवंदा आहियूं। दुनिया में जेके बि नाला आहिनि ऐं उहे सभु इस्म जी कैटेगरी में अचनि था। हाणे इस्म बुनियादी तौर ते जेकॾहिं इस्म जे क़िस्मनि ते अचूं, इस्म जा बुनियादी 3 क़िस्म थींदा आहिनि, बल्कि मुकमल थींदा ई 3 क़िस्म आहिनि। हाणे उहे कहिड़ा क़िस्म आहिनि? हिकिड़ो इस्म आम, इस्म ख़ास, ॿियो टियों इस्म ज़ात। हाणे सभ खां पहिरीं सम्झण जी इहा ॻाल्हि आहे त हिन वस्फ़ में जेके शुरूआती ॾिनल आहिनि नाले साह वारी ऐं शइ, इहे जेके 3 नाला ॾिनल आहिनि, इन 3 में जेके बि शयूं अची वञनि थियूं उहे इस्म आम ऐं ख़ास जो हिसो आहिनि। कम, हालत, ख़ासियत उहे आहिनि जेके असीं इस्म ज़ात चवंदा आहियूं। त हुनखे सम्झूं। इस्म आम अहिड़ा नाला जेके आम हुजनि, सिंपल, सफ़ा सादी डेफिनेशन, उन्हनि खे इस्म आम चइबो आहे। हाणे ही उहे नाला आहिनि जिन खे असीं किथे किथे रखी सघूं था। मिसाल
शींहं, बबुर, कुर्सी, टेबल या मेज़, टेबल मेज़ वग़ैरह। ॿिया ॿियो क़िस्म आहे इस्म ख़ासि। मिसाल हाणे हुते हो शींहं, हाणे हिते हूंदो बबर शींहं, थोरी पहिरियां वसप पढ़ूं था। अहिड़ा नाला जेके ख़ासि या ख़ासि मुक़ररु कयल हुजनि। जेके कंहिं हिकु माण्हू लाइ इस्तेमालु थियनि, कंहिं हिकु शइ लाइ इस्तेमालु थियनि, कंहिं हिकु जानवर या हिकु जानदार गैर जानदार लाइ इस्तेमालु थियनि, या हिकु ब्रांड लाइ इस्तेमालु थियनि, उनखे असीं इस्म ख़ासि चवंदा आहियूं। हीउ नालो दुनिया में हिकिड़ो ई नालो हूंदो आहे, इन जहिड़ो नालो को ॿियो कोन थींदो आहे। जेकॾहिं को ॿियो हूंदो बि त उहो हिन खां मुख़्तलिफ़ हूंदो, आदतुनि में, ख़सलतुनि में, शिकिल में, रंग में, ढंग में, कंहिं न कंहिं नमूने सां मुख़्तलिफ़ हूंदो। मिसाल ॻाल्हि कार आहे, हाणे मेराण कार। हाणे जेकॾहिं असीं कार चऊं पिया त कार आम हुई, त का बि कार थी सघे पई, पराडो, लैंड क्रूज़र, सिविक वग़ैरह जेके बि नाला आहिनि कारनि जा। पर जे असां जॾहिं मेराण कार कईसीं त फ़क़ति मेराण कार जो ज़िक्र थिए पियो, यानी ॿी का बि कार न, मेराण कार ई आहे, इन करे इस्म ख़ासि आहे। या मिसाल उमिरि, नाला जेके बि हूंदा आहिनि उहे हमेशह इस्म ख़ासि हूंदा आहिनि, छाकाणि जो उमिरि हिकिड़ो उमिरि हूंदो त ॿियो उमिरि उन जहिड़ो न हूंदो। मेराण कार ॿ हिकु जहिड़ियूं थी सघनि थियूं, हर शेप में, पर ॿ माण्हू हिकिड़े नालनि जहिड़ा हिकु जहिड़ा नथा थी सघनि। हर माण्हू में अलॻि अलॻि उन में मां ॻाल्हि कई न त ख़सलतूं, आदतूं, उन जूं जेके आहिनि सो रवैया, उन जो लिबास, उन जो मुहांडरा अलॻि अलॻि हूंदा आहिनि। मिसाल स्कूल हुयो, हाणे मिसाल ॻाल्हि कयूं था यूनिवर्सिटी, आम आहे सिंध यूनिवर्सिटी जो ज़िक्र कयो असां। हाणे जॾहिं सिंध यूनिवर्सिटीअ जो ज़िक्र थियो त हिकिड़ी आम न बल्कि हिकिड़ी ख़ासि यूनिवर्सिटी बणिजी वई। सिंध यूनिवर्सिटी पूरी दुनिया में हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे, ठीकु आहे, अहिड़ी ॿी का बि यूनिवर्सिटी न आहे। हा, यूनिवर्सिटियूं खोड़ आहिनि इस्म अहमद नाला, पर इस्म ख़ासि में यूनिवर्सिटी हिकिड़ी आहे। या वरी जेकॾहिं मिसाल सां ॻाल्हि कयूं शहर, हाणे शहर त इस्म आम आहे, तव्हांखे ख़बर आहे, शहर असां कंहिं बि शहर अची सघूं था, कंहिं बस्ती चऊं था। पर जॾहिं असीं चऊं हैदराबाद शहर, हैदराबाद हिकिड़ो इस्म ख़ासि थी वियो, छाकाणि जो हैदराबाद शहर पूरी दुनिया में उहो ई शहर आहे जंहिंजो असीं ज़िक्र करे रहिया आहियूं। हैदराबाद ॾखण बि आहे, हैदराबाद सिंध बि आहे, पर फ़क़ति फ़र्क़ु इहो आहे जो असां हैदराबाद सिंध वारे जी ॻाल्हि कंदा, सिंध वारो हैदराबाद हिकिड़ो ई आहे, अहिड़ो हैदराबाद किथे बि न आहे। ठीकु आहे, इहे मख़सूस नाला हूंदा आहिनि जेके ख़ासि जॻह ते मुक़ररु कयल हूंदा आहिनि, उनखे असीं इस्म ख़ासि चवंदा आहियूं।